الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الذين يكتمون ما أنزلنا من البينات والهدى من بعد ما بيناه للناس في الكتاب أولئك يلعنهم الله ويلعنهم اللاعنون إلا الذين تابوا وأصلحوا وبينوا فأولئك أتوب عليهم وأنا التواب الرحيم إن الذين كفروا وماتوا وهم كفار أولئك عليهم لعنة الله والملائكة والناس أجمعين خالدين فيها لا يخفف عنهم العذاب ولا هم ينظرون صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जी महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला शाइरुल्लाह जे मुतालिक़ बयान फरमायो। शाइरुल्लाह यानी अल्लाह तबारक व तआला जे निशाननि मां कुझु निशानियूं जिन में सफ़ा ऐं मरवा ॿिन्हिनि जबलनि जे दरमियान जोड़ण खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे निशाननि मां हिकु निशानी तौर ते बयानु फरमायो। इन सां गॾोगॾु हीअ ॻाल्हि बि बयानु फरमाई ही उसूल तौर ते त जेको दिलि सां चङाईअ जो कमु कंदो अल्लाह तबारक व तआला उन जे चङाईअ जो उनखे बहितरीनु बदिलो ॾींदो छो त अल्लाह तबारक व तआला क़दुरदान बि आहे ऐं इंसान जे दिलि जे नियत ऐं इख़लास नियत खे ॼाणण वारी ज़ात बि आहे। इन निस्बत खे बरक़रार रखंदे इन खां पहिरियनि आयतुनि में गुज़रियो आहे त यहूदियुनि ऐं नसरानियुनि हुज़ूर सलातो सलाम जन जे क़िबले मटाइण ते एतिराज़ कयो। हालांकि यहूदियुनि ऐं नसरानियुनि खे तौरात ऐं ज़बूर जे ज़रिए अल्लाह तबारक व तआला इहा ॻाल्हि ॿुधाए बि छॾी हुई त जेको आख़िरी पैगम्बर ईंदो उनजो नालो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदो। उहो कुरैश क़बीले मां हूंदो, अब्दुल मुत्तलिब जे ख़ानदान अब्दुल्ला जो बचिड़ो हूंदो, आमना जो लाल हूंदो। उन जे मथां किताब जेको नाज़िल थींदो उनजो नालो क़ुरान पाक हूंदो ऐं उनखे क़िबलो मस्जिदुल हराम बनाए ॾिनो वेंदो। इहा ॻाल्हि तौरात में ऐं ज़बूर में अल्लाह तबारक व तआला इंजील में लिखी करे यहूदियुनि ऐं नसरानियुनि खे पहिरियां खां ई ॿुधाए छॾी हुई। पर जॾहिं हुज़ूर सलातो सलाम जन पैदा थी विया, नुबूअत मिली वई ऐं हुज़ूर सलातो सलाम जन पंहिंजे नुबूअत जे मशीनरीअ खे माण्हुनि ताईं इस्तेमालु कंदे तौहीद जी तालीम ॾींदे आम जाम कयो तॾहिं यहूदियुनि ऐं नसरानियुनि बावजूदु मालूमात जे मुखालिफ़त कई। हुननि तौरात ऐं ज़बूर में पढ़ियो बि हो त आख़िरी पैगम्बर जो क़िबलो मस्जिदुल हराम हूंदो, पर हिननि तब उन ॻाल्हि खे लिकाए करे एतिराज़ु कयो। हाणे अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला उन्हनि ॻाल्हियुनि जे तरफ़ निशानदेही कंदे इशारतन बयानु फरमायो। इन्नल्लज़ीन यक्तुमून मा अंज़लना मिनल बय्यिनाति वल हुदा मिन बादि मा बय्यनाहु लिन्नासि फिल किताब। उहे माण्हू जेके लिकाइनि था कुझु ॻाल्हियूं, साईं कहिड़ियूं कुझु ॻाल्हियूं? फरमाई मा अंज़लना मिनल बय्यिनात वल हुदा, जिन ॻाल्हियुनि खे असां नाज़िल कयो हो चिटियूं निशानियूं करे। जो त तौरात ऐं ज़बूर में हुज़ूर सलातो सलाम जन जे निशानियुनि मां कुझु निशानियूं करे बयानु कयूं हुयूं। अल्लाह जी फरमाए थो जिन खे असां चिटो करे बयानु कयो, पंहिंजूं निशानियूं बनाए, पर उन्हनि खे पोइ बि हिननि लिकायो। ऐं उन सां गॾोगॾु वल हुदा हिदायत जो तरीक़ेकार बि ॿुधायोसीं त जंहिं वक़्तु आख़िरी पैगम्बर अची वेंदो उन जे मथां नुबूअत जो ताज उनखे पारायो वेंदो, ठपो मोहर हणी वेंदी, नबी बनायो वेंदो, शरीयत लागू कई वेंदी, क़ुरान पाक उन जे मथां नाज़िल कयो वेंदो त पोइ अॻियूं सभु शरीयतूं मनसूख़, शरीयत मुहम्मदी हलंदी। इन ॻाल्हि जे मालूमात जे बावजूदु बि जिन लिकायो, अल्लाह तबारक व तआला फरमायो उलाइका यलअनुहुमुल्लाह
वयलअनुहुमुल लाइनून, अल्लाह जी उन्हनि ते लानत ऐं लानत कंदड़ बि उनजे मथां लानत कनि था। केॾा वॾा लफ़्ज़ आहिनि। जिन हक़ खे लिकायो, बावजूदि हिन ॻाल्हि जे त उनखे मालूम बि आहे त हक़ ही आहे, पर पोइ बि ज़ाहिर करण खां लिकायईं। ऐं होॾां अलाह से फरमाए थो ॿियो पासो बि आहे, मिन बाद मा बय्यनाहु लिन्नासि फिल किताब। हाणे असां उन इहे हक़ जे ॻाल्हियुनि खे जेके तौरात ऐं ज़बूर में बयानु कयूं, वरी क़ुर पाक जे अंदरि असां मुस्लमाननि खे ॿुधाए बि छॾियूं आहिनि। उहा ॻाल्हि आम बि थी वई आहे, उन जे बावजूदि बि लिकाइनि था। हिकिड़ी ॻाल्हि कंहिंखे बि ख़बर कोन्हे का, हिकिड़े माण्हूअ खे मालूम आहे, उहो लिकायूं वेठो आहे। तेसीं ताईं उनजो लिकाइणु ठहे थो जेसीं ताईं कंहिंखे बि ख़बर कोन्हे। पर जॾहिं हाणे आम जाम माण्हुनि खे उन ॻाल्हि जी ख़बर पइजी वई आहे ऐं उन्हनि खे इहा बि ख़बर आहे त फलाणे खे इन ॻाल्हि जे मुतालिक़ पतो आहे, ख़बर अथसि, हाणे उन खां पुछनि था, पोइ बि चए त मूंखे ख़बर कोन्हे, अलाह जी फरमाए उनजे मथां लानत। हक़ कहिड़े टाइम ते ज़ाहिर करण में फ़ाइदो आहे, हक़ खे कहिड़े वक़्तु मसलिहत तौर ते छुपाइण में, ज़रा ढके बयानु करण में मसलिहत आहे। इहे हिकिड़ियूं अलॻि युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत जे लफ़्ज़नि सां क़ुर पाक बयानु कयूं आहिनि। हिते अल्लाह तबारक व तआला सिधी सही लानत बयानु फरमाई उन्हनि माण्हुनि जे मथां जिन हक़ ऐं सच जूं वाज़िह बयानु थियल चिटियूं ॻाल्हियूं बि लिकायूं, ऐं होॾां अल्लाह ताला उन्हनि ॻाल्हियुनि खे वाज़िह बि करे छॾियो त बि हिननि लिकायो, पोइ अल्लाह ताला जी उन्हनि जे मथां लानत आहे। हाणे हिते लफ़्ज़नि खे सम्झण जी ज़रूरत आहे। लफ़्ज़ चिटा पिया आहिनि, ज़रा थोरो खोलिबो त आयतूं पंहिंजे ख़ुलासे समेत वाज़िह थी पवंदियूं ऐं सम्झ में अची वेंदियूं। सवाल पैदा थियो आयत जे मथां सम्झण जे लाइ, एतिराज़ तौर ते न, सवाल हमेशह सम्झण जे लाइ कबो आहे, एतिराज़ तौर ते न। एतिराज़ बि सम्झण जे लाइ हुजे त पोइ सवाबु बि आहे ऐं उन में दर्जो बि आहे, वरन त एतिराज़ त मुशरिकनि यहूदनि नसराननि बि कयो, उनजो मक़सदु फ़साद विझणो। सवाल सम्झण जे लाइ हीअ आहे त साईं अल्लाह तबारक व तआला फरमायो लानत आहे उन्हनि माण्हुनि जे मथां जिन असांजे चिटे हक़ बयानु थियल खे लिकायो, उनजे मथां लानत आहे। साईं बाज़ औक़ात कॾहिं कॾहिं केतिरियूं ॻाल्हियूं आलिम सॻोरा न बि ॿुधाईंदा आहिनि। पुछंदा आहियूं माण्हुनि जे हुजूम में, माण्हुनि जे विच में, मजमए में, मसनद ते, मेंबर ते केतिरियूं ॻाल्हियूं कोन ॿुधाईंदा आहिनि। पोइ छा जीअं हिननि यहूदियुनि नसराननि हक़ु लिकायो हो, तौरात ऐं ज़बूर में जेको बयानु थियल हो उन्हनि जे मथां लानत हुई, त छा ईअं त कोन थींदो? अॼोके दौर जो आलिम जंहिंखे क़ुर हदीस जी मालूमात हुजे ऐं उहो मेंबर ते कुझु ॻाल्हियूं लिकाए, ॿियूं सभु ॻाल्हियूं चवे थो, कुझु ॻाल्हियूं नथो चवे, कुझु ॻाल्हियूं छुपाए थो, छा पोइ हुनजे मथां त इहा आयत फिट न थींदी? लानताणो जीअं हुननि ते थियो हिते त न थींदो? सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवालु आहे। हुनजो जवाबु हीअ आहे, अल्लाह तबारक व तआला हिते ई आयतुनि में इशारो कंदे फरमायो आहे, मा अंज़लना मिनल बय्यिनात। कुझु ॻाल्हियूं क़ुर पाक में अल्लाह तबारक व तआला चिटियूं कयूं आहिनि, कुझु ॻाल्हियूं इशारतनि बयानु फरमायूं आहिनि। जेके चिटियूं कयूं आहिनि उन्हनि खे बिल्कुलु चिटो करे बयानु कबो, जिन खे इशारतनि कुझु ढके अल्लाह ताला बयानु कयो आहे, उनजो मक़सदु मतिलबु ई इहो आहे त इहे ॻाल्हियूं आम माण्हुनि जे सम्झ खां कुझु मथे आहिनि, तंहिंजे करे इन्हनि खे उहे माण्हू सम्झंदा जेके उन पाए जा हूंदा। हुव अल्लज़ी अंज़ल अलैकल किताब मिन्हु आयातुम मुहकमातुन हुन्न उम्मुल किताबि व उख़रु मुतशाबिहात फ़अम्मल लज़ीना फ़ी क़ुलूबिहिम ज़ैग़ुन फ़यत्तबिऊन मा तशाबह मिन्हु इब्तिग़ाअल फ़ितनति व इब्तिग़ाअ तावीलिही व मा यअलमु तावीलहु इल्लल्लाह। त जेके आयतूं अल्लाह तबारक व तआला चिटियूं बयानु कयूं आहिनि, उन्हनि खे चिटो करे बयानु कबो, उन्हनि खे लिकाइणु गुनाह आहे। जिन आयतुनि जे अंदरि कुझु ॻाल्हियूं अल्लाह ताला मसलिहतनि, इशारतनि, कुझु ढके बयानु कयूं आहिनि, उन्हनि खे उहे माण्हू सम्झंदा जेके उन्हनि राज़नि रुमूज़नि खे ॼाणींदा, सुञाणींदा, ऐं उन्हनि खे बयानु करण में बि कुझु ढकु रखिबो। मसलन हिकिड़ी ॿ ॻाल्हि इशारतनि बयानु करे छॾियां, शरीयत जे अंदरि इहा ॻाल्हि बिल्कुलु आहे त अलाह करे त कंहिंखे बुरी बि न लॻे। क़ुर पाक जे आयत खे वज़ाहत सां सम्झाइण जे करे, आसान करण जे करे ही मिसाल थो ॾियां, इशारो कंहिं ॾे बि कोन हूंदो, मथां को बुरो सम्झे। शरीयत चयो आहे त फ़नकिहू मा ताब लकुम मिनन निसा, जंहिंखे
जितां पसंदि अचे उतां निकाह करे। क़ुर पाक जा चिटा लफ़्ज़ फनकिहू मा तौब लकुम मिनन निसा, जंहिंखे जितां पसंदि अचे उतां निकाह करे। पोइ मसना ॿ व सुलास 3 व रुबा 4 क़ुर पाक जी आयत आहे। मा तौब जो लफ़्ज़ सूरत निसा जो पहिरियों रुको आहे, खोले ॾिसजो पंहिंजे मुंहं सां। अलाह जी फरमायो जंहिंखे जितां पसंदि अचे 2 2 3 3 4 4 करे सघो था, चइनि खां मथे न। लफ़्ज़ पसंदि जो आयो थोरे वक़्त जे लाइ, असां हिन खे आयत खे अखियुनि ते रखियोसीं। असांजे ईमान जो तक़ाज़ो आहे, क़ुर सचो आहे, उनजे मथां अमल करणु मिन वान असांखे लाज़मी आहे। पर असां पसंदि ते पंहिंजे औलाद खे शादी करणु ॾींदासीं? पाण हथ रखी ॾिसूं, कोन ॾींदासीं। चलो कंहिं हद ताईं पुटनि जी इहा ॻाल्हि मञींदासीं, पुटनि जी इहा ॻाल्हि मञींदासीं। पुटु आहे न, पर न्याणीअ जे लाइ उहा जेकॾहिं पसंदि ॿुधाए त कोन मञींदासीं। क़ुर त चवे पियो, क़ुर त चवे पियो, पसंदि चवे थो न। न्याणीअ खे पसंदि जे ॻाल्हि ते कोन वठंदासीं, क़तन कोन वठंदासीं। जे चवंदी बि त हुनखे बंदि कंदासीं। छो त उते असांखे सभु ॻाल्हियूं यादि ईंदियूं त न तव्हांखे तजुर्बो न आहे, असां जेका थवा खाई वेठा आहियूं, तुंहिंजी पसंदि जेका आहे उहा अॻिते हली करे नुक़सानु ॾींदी। इहे बेवफ़ान इहे 4 ॾींहंनि जो चस्को न अॻिते हली करे मामला ख़राबु थींदा। न, छोकिरे खे कुझु न कुझु हाली हुनखे बि रोकींदासीं, पर कुझु न कुझु हुनखे पसंदि कंदासीं, कुझु न कुझु हुनजे ॻाल्हि खे वज़न ॾींदासीं। छोकिरे जे ॻाल्हि खे वज़न न ॾींदासीं, छो त नुक़सानात वधीक आहिनि। पोइ इहे ॻाल्हियूं असां मेंबर ते नथा चई सघूं। इहे चूंकि इल्मी मजलिस आहे, इल्मी मजलिस आहे। क़ुर पाक जे अल्फाज़नि जे मानाउनि खे वज़ाहत जे लाइ मिसाल ॾिनो वियो। मेंबर ते इहे ॻाल्हियूं जेकॾहिं कबियूं अलल ऐलान आवाम में, जीअं छोकिरनि खे हक़ु आहे, छोकिरियूं बि अहिड़ो ई हक़ु वठण जे लाइ उथंदियूं, पोइ तव्हां असां रुसवा थींदासीं। इन रुसवाई आहे, इन ख़्वारी आहे, इन फ़साद खां बचण जे लाइ हक़ु आहे, पर कंहिं थधे मिठे अंदाज़ में चवंदासीं जी हीअ मजलिस सियाणनि जी आहे, समझदारनि जी आहे। अलाह कंदो त इन मजलिस जो असरु नौजवाननि ते बुरो न पवंदो इंशा अल्लाह ताला। त कुझु ॻाल्हियूं शरीयत जूं मसलहत तौर ते बयानु कबियूं आहिनि, पर कुझु ढके अहिड़नि मजलिसनि में, अहिड़ियुनि जॻहियुनि ते जिते फ़साद जो ख़तरो न हुजे। जिते फ़साद जो ख़तरो न आहे उते उलमाए कराम मज़बूत माण्हुनि जे मजमे जलसे आम में बयानु करे छॾींदा आहिनि, कॾहिं जॾहिं ज़रूरत महसूसु कंदा आहिनि त बहरहाल जवाबु ॾिनो वियो हिन सुवाल में त कॾहिं कॾहिं उलमा बि क़ुर पाक जी आयतुनि खे किथे वाज़े बयानु कंदा आहिनि, किथे लिकाईंदा आहिनि। जवाबु हाणे सम्झ में अची वियो त जिथे हक़ु चिटो बयानु करण मां फ़साद अचण जो ख़तरो हुजे उते हुनखे ढकबो। उनजो मां ॿियो मिसाल मां हीअं ॾियां, पुराणे ज़माने में ग़ालिबन ख़लीफ़े मंसूर जो दौरु आहे। उन दौर में हिकिड़ो क़ैदी पकड़ियो, हिकिड़ो माण्हू शरारती हो, पकड़ियो, क़ैद में आयो। सुबुह जो हुनखे सज़ा मिलणी हुयो बि को कातिल क़िस्म जो, सज़ा में हुनखे फाही ॾियणी हुई। सुबुह जो टाइम थियो, बादशाह बि आयो। बादशाह जे आॾो हुनखे क़ैदीअ खे पेश कयो वियो, कातिल खे। त हुन ॾिठो क़ैदीअ त हाणे जॾहिं मूंखे फांसी हूअं ई अचणी आहे त उहो रियात छाॾी। छाजी रियात कयांसि? बादशाह खे छिके ॾिनई गारियूं, चङो भलो सिपारो खनि गारियुनि जो पढ़ी वियुसि, शद मद सां ॾिनईसि गारियूं। मुंड खां शुरू थियुसि 99 ताईं, भुलिजी वरी शुरू थियो। पर बादशाह जी ॿोली हुई अरबी, क़ैदीअ जी ॿोली हुई फारसी। ॿिन्हिनि ॿोलियुनि में फ़र्क़ु हो ॾींहुं राति जो। बादशाह खे हुनजी ॿोली सम्झ में कोन आई। पंहिंजे वज़ीर खां, बादशाहनि वटि पुराणे ज़माने में अॼु बि तर्जुमान हूंदा आहिनि, तर्जुमान जेके पराई ॿोली पंहिंजे ॿोलीअ में कन्वर्ट करे तर्जुमो करे ॾींदा आहिनि। उन वक़्तु हुनजो वज़ीर तर्जुमान हो। पुछा कंहिंसि ते छा थो चए? वज़ीर मसलियत पसंदि हो, सियाणो हो। उन ते साईं तव्हांजी तारीफ़ थो करे, तव्हांजा गुण थो ॻाए, तव्हांजे सलाहियतुनि जो एतिराफ़ थो करे, तव्हांखे सखी ऐं तव्हांखे इंसाफ़ परस्त थो मञे। अच्छा, बादशाह ॾिठो त हिन जे फाईअ जो वक़्तु आहे, पक अथसि फाई ईंदी, पोइ बि मुंहिंजी तारीफ़ थो करे। चई यार छॾे ॾियोसि, माफ़ी अथसि, छॾे ॾियोसि, माफ़ी अथसि। चलो माफ़ीअ जो ऐलान थी वियो। केॾी बगलियूं वॼाईंदो, झुमर हणंदो वियो हलियो। हाणे बादशाह जे उन ई वक़्तु उते मजलिस में हिकिड़ो ख़ासि माण्हू ॿियो जेको बादशाह जे हिन तर्जुमान ते जलंदो हो। मजलिस बर्ख़ास्त थी वई, क़ैदीअ खे छॾे ॾिनो वियो। थोरी देरि खां पोइ उहो ॿियो बादशाह जो, जीअं हूंदा आहिनि हर मजलिस में, हर बादशाह वटि सॼे खॿे ॾांहुं वाठा, के सॼा के खॿा, उन वरी पंहिंजे उन यार ते जलन ज़ाहिर करण ख़ातिर बादशाह खे चयो त साईं कूड़ हणी वियो तव्हां सां, कूड़ हणी वियो आहे।
उहो तव्हांखे गारियूं पियो ॾे, शद मद सां हीअं हीअं पियो चएव, हिन कूड़ हणी करे तव्हांखे मिड़ई हुनजी जान छॾाई। ॻाल्हियूं त ॿिन्हिनि कयूं। बादशाह हिनखे चयो त तूं मुंहिंजे हिन मजलिस मां उथी वञ। हिन पोयां जंहिं हक़ु ॻाल्हायो उनखे चई तूं मुंहिंजे मजलिस मां उथी वञ, वरी असांजे फैसलनि वारे वक़्त ते न ईंदो कर। कंहिं सियाणे माण्हूअ बादशाह खां पुछो हे छा कई? तुंहिंजे आॾो त ॻाल्हि सॼी वाज़िव थी पई न। हुन कैदीअ खे बचायो, कूड़ हणी करे लिकाए करे तोखे चई त हुनजी उहो तुंहिंजी तारीफ़ थो करे, हुनखे छॾे ॾिनई, हुनजी इज़त कई। हिन वरी तोखे सच ॿुधायो त हिनखे मजलिस मां उथारे छॾी। बादशाह जेको लफ़्ज़ चयो उहो वॾो क़ीमती आहे। चयईं त हुनजे कूड़ में बि अमुन हो, हुनजे कूड़ में बि कंहिं माण्हूअ जे ज़िंदगीअ जे बची वञण जो, अमुन जो, प्यार जो, उख़ुवत जो, मुहबत जो, दिलि खे ठंडक पहुचाइण जो सबक़ु रखियलु हो हिन जे कूड़ में बि। पर हे जेको सच थो ॻाल्हाए न, पोइ हुन सां जलन ज़ाहिर करण जे करे हिन जे सच में बि फ़साद आहे। लफ़्ज़ केॾा वॾा चई, हुनजे कूड़ में बि अमुन हो, हिन जे सच में बि फ़साद आहे। हितां हाणे यकीनन तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त कहिड़े वक़्त ते केतिरी ॻाल्हि हक़ ऐं सच जी बि ज़ाहिर कजे त ठहे थी, ऐं कहिड़े वक़्त में हक़ ऐं सच जी ॻाल्हि बि मसलियत ख़ातिर थोरो ढके रखिजे, वरी उहा ॻाल्हि चिटी बि कजे, पर जॾहिं फ़साद टरी वञे त। तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो, मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जॾहिं नुबूअत मिली, मुशरिकनि जे मथां लाज़िम हो त इहा ॻाल्हि चिटी कनि त मुंहिंजे महबूब जे नुबूअत में माण्हू अञा वधीक यकीन करे, ॿिया बि न मुंहिंजे नबीअ खे मञे करे ईमान आणनि, मुस्लमान थियनि, मुंहिंजे नबीअ जे नुबूअत जो दाइरो वधे हा। पर हिननि ज़ालिमनि उन वक़्तु हक़ खे लिकाए करे हिकु फ़साद ज़ाहिर कयो। उन फ़साद ज़ाहिर जिते हुनखे हक़ु ज़ाहिर करिणो हो उते हिननि छुपायो आहे। अलाह ने फरमायो बुलाए या लानहुमुल्लाह, हिन जे करे हुनजे मथां लानत आहे। हाणे तव्हां सम्झ में अची वियो त लानत वारो तोक़ो उन वक़्तु पवंदो हक़ु लिकाइण वारे माण्हूअ ते जिते हक़ खे ज़ाहिर करणु फ़र्ज़ु हो। आम मसइलतुनि जी तव्हांखे चङी तरह राज़दानी सम्झ में अची वई हूंदी। पोइ अल्लाह तबारक व तआला हाणे इन आयत जो ॿियो पासो बयानु कंदे फरमायो, इल्लल्लज़ीन ताबू वासलहू, जिन खां अहिड़ियूं ग़लतियूं थी वयूं, जिन हक़ खे लिकायो। उन दौर में मुशरिकनि बि या यहूदनि ऐं नसराननि बि जिन हक़ खे लिकायो, पोइ उन्हनि खे अहसासु थियो त यार वाक़ई जंहिं वक़्तु न एतिराज़ु हुयो उन वक़्तु असां चऊं हा त वाक़ई तौरात ऐं ज़बूर में इहे ॻाल्हियूं लिखियलु आहिनि त वाक़ई हुज़ूर जन जे नुबूअत में अञा इज़ाफ़ो थिए, माण्हू मुस्लमान थियनि, वॾी ताक़त मिले हा, पर असांखां ग़लती थी वई। हाणे अलाह जी फरमाए थो जिन खे इन शइ जो अहसासु थियो, इल्लल्लज़ीन ताबू, पोइ जेके तौबा ताइब थिया, वासलहू, पंहिंजी इस्लाह कयूं। इस्लाह कीअं थींदो आहे? तौबा ताइब थियण खां पोइ जेकॾहिं पराओ माल फॿायल आहे न उनखे ॾिजे, इहो इस्लाह आहे। जेकॾहिं कंहिंजी बेइज़ती कई आहे न, हली वञी करे उनखां माफ़ी वठिजे, इहो इस्लाह आहे। जेकॾहिं कंहिंजी दिलि रंजिजी आहे कंहिं बि सबब सां, उहो सबबु ख़तमु करे उन जे आॾो उनजे दिलि जे रंजश खे दूरि कजे, इहो एतिराफ़ आहे, इहो इस्लाह आहे। त हिते अल्लाह तबारक व तआला फरमायो जिन तौबा ताइब थी करे तौबा कई ऐं इस्लाह कयो। इस्लाह कयो माना उहा ॻाल्हि हाणे चिटी कनि त असांखे पहिरियां ई मालूमात हुई, पर असां वक़्त ते उहा ॻाल्हि तौरात ज़बूर वारी हुज़ूर जी जेका तौरात ज़बूर में लिखियलु हुई असां ज़ाहिर न कईसीं, ग़लती हुई। हाणे उन ॻाल्हि खे चिटो था कयूं त असांखां उहा ग़लती थी वई, वाक़ई तौरात ऐं ज़बूर में इहा ॻाल्हि लिखियलु आहे। इस्लाह जो मतिलबु इहो आहे। अलाह बि फरमाए जेके तौबा ताइब थिया ऐं ईअं इस्लाह कयूं, माना उहा ॻाल्हि चिटी बयानु कयूं। व बयनू, वॾा लफ़्ज़ बि अलाह सां चिटा कया, इस्लाह कयूं ऐं बयानु बि कयूं उन ॻाल्हि खे। फौलाइका अतूबु अलैहिम, अलाह जी फरमाए त पोइ मां उनजी तौबा क़बूल कंदुसि। व अना तव्वाबुर रहीम, ऐं मां तौबा क़बूल कंदड़ रहम कंदड़ ज़ात आहियां। इहे अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जा एॾा प्यारा भरिया लफ़्ज़ आहिनि त मुंहिंजे आॾो जेको एतिराफ़ कंदो आहे, तौबा ताइब थींदो आहे ऐं इस्लाह कंदो आहे पंहिंजी, मां उनजी तौबा क़बूल कंदो आहियां, मां तौबा क़बूल कंदड़ आहियां। अल्लाह ताला पंहिंजे बारे में इहा ॻाल्हि क़ुर पाक में केतिरा ई भेरा चई आहे त अतूबु अलैहिम व अना तव्वाबुर रहीम, मां तौबा क़बूल कंदड़ आहियां। इहा उन्हनि गुनाहगार माननि खे हिकु एॾी वॾी मैसेज आहे, वॾो पैगाम आहे त केॾा बि गुनाह हुजनि न, मथां सम्झो त मोटंदासीं त लॼ थींदी, अल्लाह ताला कोन क़बूल कंदो। या माण्हुनि जी आॾो त भला मोटण में ॾुखियो थो थिए, माण्हू चवंदा त सॼी ज़िंदगी अयाशीअ में, बदमाशीअ में, ख़राबीअ में, रुसवाईअ में गुज़ारे, हाणे वेठो त रोई।
हाणे वेठो थो अलाह ताला जा ॾो मांगर मशवरा ॻोढ़ा ॻाढ़े माण्हू त ईअं चवंदा हीअ लफ़्ज़ उन बंदे जे लाइ पैगाम आहिनि। अलाह से फरमाए थो माण्हुनि ॾे न ॾिसजां मुंहिंजे दर ते हले वठिजां मां माफ़ु करण में देरी थो पर इस्लाह कजां इस्लाह जो मतिलबु छा आहे? तोबा पकी चइबो ई उनखे आहे जहिड़ो ॾोह थियो आहे न उहो ॾोह ज़िंदगीअ में वरी न थिए। जे वरी थिए थो त इहा तोबा न आहे, इहे लफ़्ज़ आहिनि रुॻो तोबा जा, बाक़ी तोबा न आहे। तोबा पकी तॾहिं चइबी जंहिं ॾोह खां बंदो माफ़ी वठे थो उहो ॾोह वरी न थिएसि, बुड़ी वञे हमेशह जे लाइ उन ॾोह खां परे भॼी वञे, वरी उहो ॾोह न थिएसि। पोइ उन ॾोह जी माफ़ी तलाफ़ीअ जी जेका सूरत हुजे उहा अख़्तियार करे। जीअं मां चई वियुमि त कंहिंजो हक़ु हुजे त ॾींदो वञे, जंहिंजी बेइज़ती कई हुजे ईअं दिलि रंजाई हुजे उन खां माफ़ी वठंदो वञे, इहो इस्लाह आहे। ऐं वरी ओड़ी ग़लती न थिए। अलाह से फरमाए थो तो जॾहिं इहा कोशिशि कई त मूं बि माफ़ी ॾेई छॾी। अलाह तबारक व तआला जे माफ़ीअ जो अंदाज़ उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे हीअ हूंदो आहे तव्हां असां जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे माफ़ु कंदा आहियूं न पर पोइ बि ज़िंदगीअ भर उन जूं उहे ॻाल्हियूं यादि ईंदियूं आहिनि त वरी उहे ॻाईंदा बि आहियूं फलाणे माण्हूअ हीअं मूंसां मामलात में लेतीअ में धोखेबाज़ी या कई पोइ यार मूं माफ़ु करे छॾियोमि। जॾहिं माफ़ु कई त पोइ बाबा ज़बान ते छो वञो? अलाह तबारक व तआला फरमाए थो मां माफ़ी अहिड़ी ॾींदो आहियां जो हुनजो दफ़्तर में अमालनामे में गुनाह लिखियलु हूंदो आहे न उनखे ड्राहे त छॾींदो आहे पर उनजी जॻह ते नेकी लिखाए छॾींदो आहे। कोई बि कोन उचारे सघंदो क़यामत ताईं, कोई इन जे उन ॾोह खे ज़बान सां उचारे न सघंदो। तव्हां बंदाओ भले कीअं हिक ॿिए जा बदा उखाड़े, तव्हां बि दिलि तां ईअं ख़तमु करे छॾियो जीअं मां रब ज़ुल जलाल माननि जे हुननि ॾोहनि खे माफ़ीअ खां विसारे छॾियो। इहे वॾियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं वॾी तालीम जा हिकिड़ा वॾा सबक़ आहिनि। सच पच मौलाना सफ़दर ख़ान रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुआ त दर्स क़ुरान जी महफ़िल हिकिड़ी इल्मी महफ़िल हूंदी आहे। इल्मी महफ़िल हूंदी आहे। इन इल्मी महफ़िल में सबक़ु सम्झी करे वेहबो आहे, तवजो ऐं बिल्कुलु होशियारीअ सां बिल्कुलु मुतवजो थी करे पोइ इहे सबक़ु थी करे यादि कजनि। जंहिं माण्हू न सॼो ख़तमु दर्स में ईअं ॿुधो उहो माण्हू मुनो आलिम थी वियो। उन माण्हू वटि ज़बरदस्त ज़ख़ीरो हूंदो आहे। जीअं पुराणे ज़माने में चवंदा हुआ, अॼु बि इहा ॻाल्हि चवणी आहे, पुराणो मरीज़ नए डॉक्टर खां होशियारु हूंदो आहे। पुराणो मरीज़ नए डॉक्टर खां होशियारु हूंदो आहे। पुराणो दर्स ॿुधंदड़ जमायती बि नए मौलवीअ खां होशियारु हूंदो आहे। एॾो अंदाज़ में एॾो हिन तालीम में ताक़त ऐं क़ुवत आहे। पुराणो जमायती पुराणो दर्स ॿुधंदड़ नए मौलवीअ खां होशियारु हूंदो। त हीअ पुराणे पाक जूं इल्मी ॻाल्हियूं आहिनि। इनखे असां बि इंशा अल्लाह ताला सबक़ु सम्झी करे वेहंदासीं ऐं सबक़ु ब सबक़ु, छो त अॻिलो सबक़ु थोरो दोहराइबो बि आहे, वरी अॻिते ॿियो सबक़ु सम्झी करे पढ़ंदा आहियूं। इन नियत सां वेहंदासीं त सवाब बि मिलंदो ऐं क़ुर पाक जी इल्म पिराइण वारो सबक़ु शागिर्दी वारो बि हासिलु थींदो। उहो शागिर्दी वारो दर्जो जेको अल्लाह जे रसूल फरमायो आहे कुन आलिमन ऐं मुतअल्लिमन, या त आलिम हुजो या उन्हनि वटां सिखंदड़ तालिब हुजो। इन ॿिए दर्जे में असां शुमारु थींदासीं। अल्लाह पाक शल तव्हां असांजे वेहण खे ॿुधण ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।